आयो लाल सभई चओ झूलेलाल। विश्व बहिराणा दिवस जी सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। 40 सवाल जो सही जवाब आहे ए। संत पुगर उडेरो लाल खां प्रभु जी लीलाउनि जी श्री अमर कथा लिखण लाइ आज्ञा घुरी। छा थींदो आहे बहिराणा साहिब जी सेवा करण सां या कराइण सां, इन जी थोड़ी जानकारी थी ॾियां। पुरातन सिंधी सभ्यता संस्कृति में जल ऐं जोत जी पूॼा कंदा हुआसीं। सभु सिंधी बहिराणा साहिब ठाहे करे उन जी सेवा ऐं पूॼा कंदा हुया। बहिराणा साहिब साक्षात वरुण देव भगवान झूलेलाल जी शेवा जो स्वरूप आहे। जीअं भगवान शंकर खे असां ज्योतिर्लिंग ऐं ॿिए शिवलिंग जे स्वरूप में मञंदा आहियूं, ईअं ई बहिराणा साहिब में तव्हांखे साईं झूलेलाल जी पूर्ण भक्ति जो आभास थींदो आहे। हिन कार्यक्रम में असांजा पूर्वज झूमर, छेॼ ऐं भॼन ॻाईंदा हुया। बहिराणा साहिब खे मथे ते रखी दरिया साहिब ते वेंदा हुआ ऐं उते पलव पाए दरिया साहिब में परवान कंदा हुआ। बहिराणा साहिब जी कृपा एतिरी महान आहे, व्यक्ति ऐं व्यक्तिगत परिवार धन्य थी वेंदा आहिनि। उन्हनि जे परिवार में जेके कष्ट ऐं परेशानियूं हूंदियूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं आहिनि ऐं केतिरी बि जटिल समस्या हुजे उन जो हल ज़रूर निकिरंदो आहे। पुरातन काल में बि असां सिंधी बहिराणा साहिब ठाहे करे उन जी शेवा कंदा हुआसीं ऐं पलव में बि इलाही शक्ति आहे। हर पलव पाराइण वारे जी मनोकामना लाल साईं पूरी कंदा आहिनि। बसि इहा ई भक्ति ऐं विश्वास जगाइण जी ज़रूरत आहे। असांखे ईंदड़ पीढ़ीअ खे सेखारणो खपे कि असांजा ईष्ट देव भगवान झूलेलाल खे कीअं पूॼबो आहे, उन्हनि जी कृपा कीअं प्राप्त थींदी आहे। उन्हनि जी असीम कृपा सां कष्टनि मां पार पवण जी शक्ति मिलंदी आहे। सिंधी समाज बहिराणा साहिब जो मान सम्मान पूॼा आदि हमेशा खां कंदा आया आहिनि। देश में कई शहरनि में हर चंड ते बहिराणा साहिब जी पूॼा थींदी आहे। हर चंड ते बहिराणा साहिब ठाहे करे थाल खे सजाए चौमुखी ॾीओ ॿारे घर में वास करे पोइ झूलेलाल मंदिर में आणे आरती कराए दरिया साहिब ते पलव पाए दरिया में दीप दान करे ऐं बहिराणा साहिब जो विसर्जन करे। हीअ शेवा कोई भी परिवार करे सघंदो आहे। 1 जनवरी ते बहिराणा साहिब जी प्रथम शुरूआत अघोरी संत श्री अमन बजाज जी प्रेरणा सां श्री झूलेलाल सेवा समिति बालाघाट साईं महेशलाल द्वारा सन 2015 में कई, जेका अॼु विश्व विख्यात आहे। सभई चओ जय झूलेलाल। अहिड़ा ई ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।